बिलावल भुट्टो ज़रदारी के हवाले से चयो पियो वञे त हू मुल्क जो नौजवान वज़ीर आज़म हूंदो, पर पार्टी जियालनि ऐं मदहनि लाइ ॿी ख़बर आहे त बिलावल जी कुंवार चूंडिजी चुकी आहे ऐं उहा बि सिंध सां ई वास्तो रखे थी। इन खां अॻु बिलावल जी शादी जे हवाले सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अॻकथियूं थींदियूं रहियूं हुयूं, पर हाणे पक थी वई आहे छो त बख़्तावर भुट्टो बि पंहिंजे मुस्तक़बिल जी भाभीअ सां मुलाक़ात कई आहे। ज़रियनि जो चवणु आहे त कुंवार जी चूंड थी चुकी आहे ऐं बिलावल जी मंगणी जी रस्म 15 या 16 डिसंबर ते थींदी। इम्कानी तौर ते बिलावल भुट्टो जी मंगणी कराची या दुबईअ में थींदी, छो त कुंवार आहे त सिंध जी, पर संदसि कुटुंब दुबईअ में रहे थो। तक़रीब जे हवाले सां तयारियूं शुरू कयूं वयूं आहिनि ऐं इन हवाले सां हतमी जाइ हिन वक़्त ताईं साम्हूं नाहे अची सघी। बिलावल भुट्टो लाइ कुंवार जी चूंड संदसि भेनरुनि बख़्तावर भुट्टो ऐं आसिफा भुट्टो ज़रदारी गॾिजी कई आहे। बख़्तावर भुट्टो जे सोहरे महमूद पंहिंजी नुंहुं जी मदद कई। ज़रियनि मूजिबि बिलावल भुट्टो जी कुंवार जो कुटुंब दुबईअ में रहंदो आहे। बख़्तावर भुट्टो साणसि दुबईअ में मुलाक़ात कई। इन खां पोइ आसिफा भुट्टो, सनम भुट्टो, फरियाल टालपुर ऐं आसिफ अली ज़रदारी गॾिजी बिलावल जी कुंवार जी चूंड कई।